अस्सलाम नाज़रीन, मैं हार टीवी में भलीकार मां मुबशर सोलंकी आओ यहाँ पेरिया गुल सबका पेरी एक नजर हेडलाइंस ते इतलात वारे वज़ीर अता तारड़ चयो आहे त डील या रियायत जूं ॻाल्हियूं अफ़वाहूं आहिनि। हुकूमत बानी पीटीआई जो इलाज यकीनी बणायो। माहिर डॉक्टरनि बि संदसि बि मुआइनो कयो। तहरीक इंसाफ जे अख़बारनि खे ब्रीफिंग बि ॾिनी वई। लंडन में मीडिया सां ॻाल्हाईंदे अता तारड़ वधीक चयो आहे त बानी पीटीआई जी सिहत जे हवाले सां जेको मामिलो हो उहो हल थी वियो। पीटीआई ऐं अपोजिशन खे वाज़िह पैगाम आहे त बानी पीटीआई जी सिहत ते सियासत न कई वञे। बानी पीटीआई जी अस्पताल मुंतक़िली लाइ इस्लामाबाद में धरनो 5 ॾींहं बि जारी। पीटीआई ऐं अपोजिशन असेंबली मेंबर ऐं सेनेटर्स मुसलसल सरापा जांच बणियल। केपीके जे वॾे वज़ीर सुहेल आफरीदी चयो आहे त हुकूमत असांजो को बि मुतालबो पूरो नाहे कयो। केपीके में अवाम एहतजाज पाण शुरू कयो आहे। पीटीआई कारकुननि पारां रशकई इंटरचेंज बंदि करण सबबि गाॾियुनि जूं कतारूं। बांग्लादेश जो नामज़द वज़ीर आज़म तारिक रहमान अॼु उहिदे जो हलफ़ खणंदो। हलफ़ बर्दारी तक़रीब में शिरकत लाइ मुख़्तलिफ़ मुल्कनि जे सरबराहनि खे दावत। वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल हलफ़ बर्दारी में शिरकत लाइ ढाका पहुची वियो। आम चूंडुनि में बांग्लादेश नेशनलिस्ट पार्टी अक्सर सां कामयाबी माणी। कराची में सीटीजी जो घर ते छापो। मुक़ाबले में 4 दहशतगर्द मारिजी विया। शाह लतीफ़ टाउन वारे इलाइक़े में सीटीजी जी कार्रवाई। फायरिंग जी ॾेवट में 2 एहलकार ज़ख़्मी। सीटीडी इख़्तियारनि मूजिब छापे दौरान 3 दहशतगर्द फरार थी विया। गिरफ़्तार 3 दहशतगर्दनि जी निशानदीअ ते छापो हयो वियो। साथियुनि जी फायरिंग में गिरफ़्तार दहशतगर्द मारिजी विया। मुक़ाबले दौरान घर में मौजूद 4थों दहशतगर्द मारिजी वियो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात। कणिक जे फ़सुल खे नुक़सान। लाड़काने, कंबर, वारह, रोड़ी ऐं भरपासे वारे इलाइक़नि में वसकारो। किथे हल्की किथे तेज़ बरसात। कणिक जो फ़सुल मुतासिर। बिजली ग़ाइब। मौसमियात खाते पारां अॼु कराची में बि किथे हल्की ऐं किथे तेज़ बरसात जी अॻकथी।